ज्यादा बरकत, ज्यादा बचत। लाहौर जी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत इमरान खान जे फोकल पर्सन हसान न्याज़ी के कराची वठी वञण जी इजाज़त ॾेई छॾी। पुलिस हसान न्याज़ी के लाहौर जी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत में पेश कयो वियो, जिते हसान न्याज़ी के कराची में दाख़िल केस जे सिलसिले में अदालत में पेश करण लाइ राहदारी रिमांड जी इस्तदा कई वई। अदालत हसान न्याज़ी के कराची वठी वञण जे लाइ 2 ॾींहनि जो राहदारी रिमांड ॾेई छॾियो। हसान न्याज़ी खिलाफ कराची जे जमशेद क्वार्टर थाणे में केस दाख़िल थियल आहे, जंहिंमें संदसि मथां चिर ॾियारींदड़ तकरीर जा कलम बि शामिल आहिनि। ज़रियनि मूजिब कराची पुलिस हसान न्याज़ी जी गिरफ़्तारी लाइ अॼु पंजाब रवानी थी सघे थी। इस्लामाबाद हाई कोर्ट तारीख़ इंसाफ़ चेयरमैन इमरान खान जे 7 केसनि मां अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। इमरान खान जी दरख़्वास्तनि ते ॿुधणी चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट आमिर फारूक ऐं जस्टिस गुल हसन औरंगज़ेब कई। ॿुधणी दौरान इमरान खान जे वकील चयो त मुंहिंजी मोकल लाहौर हाई कोर्ट मां हिफ़ाज़ती ज़मानत हासिल कई। जुडिशियल कॉम्प्लेक्स पहुतो त गेट अॻियां वञण न ॾिनो वियो। इमरान खान ते साॻे ॾींहुं वधीक FIRs दाख़िल कयूं वयूं। चीफ जस्टिस चयो त अवां पहिरीं उन ॻाल्हि ते मुतमइन करियो त हिकु फोरम खे बाईपास करे हिते छो आया। अवां खे आख़िर वञणो उते ई आहे त पोइ अवां ट्रायल कोर्ट छो न विया। इमरान खान जे वकील चयो त मां उन हवाले सां सुप्रीम कोर्ट में फ़ैसिलो पेश कंदुसि, जंहिं ते जस्टिस आमिर फारूक चयो त अवां सिधी ॻाल्हि ॿुधायो त टिपो ॾेई सिधो संओं हाई कोर्ट छो आया। इमरान खान जे वकील चयो त इमरान खान खे सिक्योरिटी ख़दशा आहिनि, हिते माहौल बहितर आहे। जंहिं ते चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं हज़ारे माण्हू अची वेंदा त पोइ अमन अमान जी सूरत हाल त ज़रूर पैदा थींदी। अवां खे ई हिन सूरत हाल खे बहितर बणाइणो आहे। इमरान खान जे वकील चयो त असां कंहिंखे बि सॾु न ॾींदा आहियूं, माण्हू पाण मुरादो अची वेंदा आहिनि। जंहिं ते चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट चयो त असां खे उहा ॻाल्हि ॾिसणी आहे त दरख़्वास्त गुज़ार हिकु वॾी सियासी पार्टी जो अॻवान आहे ऐं उन जा फॉलोअर्स बि आहिनि। ॿुधणी दौरान इमरान खान रोस्ट्रम ते आयो ऐं ॻाल्हाइण जी कोशिशि कई, जंहिं ते चीफ जस्टिस आमिर फारूक इमरान खान खे ॻाल्हाइण खां रोके छॾियो ऐं खेसि वापसि पंहिंजी सीट ते वेहण जी हिदायत कई। जस्टिस आमिर फारूक चयो त इमरान खान खे सिक्योरिटी ख़दशा आहिनि। इमरान खान मथां अॻु बि हमिलो थी चुको आहे। तारीख़ इंसाफ़ जे चेयरमैन इमरान खान घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जे बयान बाबति दरख़्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल करे छॾी। दरख़्वास्त में वफ़ाक़ IG इस्लामाबाद ऐं SSP ऑपरेशन खे धुर बणायो वियो आहे। इमरान खान पंहिंजे मौक़िफ़ में चयो आहे त राणा सनाउल्लाह हिकु इंटरव्यू में धमकियूं ॾिनियूं आहिनि। धुरियुनि खे मूंखे गिरफ़्तार करे पंहिंजे मंसूबे ते अमल करण खां रोकियो वञे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं निजी TV के इंटरव्यू में वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह खुलियल वार्निंग ॾींदे चयो हो त हाणे इमरान खान या असां मां को बि हिकु बचंदो। राणा सनाउल्लाह चयो त हू त इमरान खान सियासत खे उते ई आणे बीहारे छॾियो आहे जो हाणे ॿिन्ही मां हिकु वजूद ई रहंदो। उन लाइ जॾहिं असां सम्झंदासीं त असांजे वजूद में नफ़ी थी रही आहे त असां आख़िरी हद ताईं वेंदासीं। जंहिंमें उहो न सोचियो वेंदो आहे त उहो कमु करियूं या न करियूं, उहो जमहूरी आहे या उहो गैर जमहूरी आहे, उहो असूली आहे ऐं गैर असूली आहे, समूरियूं शयूं ख़तम थी वेंदियूं आहिनि। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नकवी जी मुक़ररी ख़िलाफ़ शेख रशीद जी दरख़्वास्त खे रद्द कयो वियो। लाहौर हाई कोर्ट महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस शाहिद करीम अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जे पंजाब जे निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी बाबति दरख़्वास्त दाख़िल कई हुई, जंहिं ते अदालत सगोरी फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो हो। अदालत सगोरी महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे शेख रशीद जी दरख़्वास्त खे रद्द कंदे पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नकवी जी मुक़ररी खे सही करार ॾेई छॾियो। शेख रशीद निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी खे चैलेंज कयो हो ऐं पंहिंजे मौक़िफ़ में चयो हो त मोहसिन नकवी जी मुक़ररी कानून जे उबतड़ थी। निगरान वॾे वज़ीर जा कदम साफ़ शफ़ाफ़ न आहिनि। अदालत पंजाब जे वॾे वज़ीर जे मुक़ररी खे कालादम करार ॾिए। ॿुधणी दौरान अदालत रिमार्क्स ॾिना त इलेक्शन कमीशन वटि निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी जो मुकमल अख़्तियार आहे।
निगरान वॾे वज़ीर जो कम सिर्फ़ चूंडू कराइण आहे। इलेक्शन कमीशन जे वकील दलीलनि में चयो त दरख़्वास्त ॿुधण जोगी न आहे। इलेक्शन कमीशन आईनी इदारो आहे। इलेक्शन कमीशन निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी बाबति धुरियुनि विच में इतफ़ाक़ न थियण ते निगरान वॾे वज़ीर खे मुक़ररु कयो। सिंध जे 15 ज़िलनि में मकानी चूंडनि जी रीपोलिंग में 59 मां 46 सीटनि जे गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा साम्हूं अची विया आहिनि। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिब पीपुल्स पार्टी 39 सीटूं खटे सरसरी हासिल करे वरिती आहे, जॾहिं त 6 सीटनि ते ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस GDA जा उम्मीदवार कामयाब रहिया। पीपुल्स पार्टी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे 16 मां 8 सीटूं खटण में कामयाब थी वई। 2 सीटूं GDA ऐं 2 आज़ाद उम्मीदवार खटे वरितियूं। गैर हतमी गैर सरकारी पार्टी नतीजनि मूजिब जनरल मेंबर जी टोटल 32 मां 21 सीटूं PP हासिल करे वरितियूं। 2 सीटनि ते GDA, 1 सीट ते MQM ऐं आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया। ज़िले काउंसिल जे टोटल 11 मां 6 सीटनि ते पीपुल्स पार्टी पहिरें नंबर ते रही। 2 ते GDA ऐं 1 सीट आज़ाद उम्मीदवार जे हिसे में आई। इलेक्शन कमीशन जे अख़्तियारनि मूजिब मकानी चूंडनि जे 13 सीटनि जा नतीजा अञा रहियल आहिनि। यादि रहे त मकानी चूंडनि में चेयरमैन, वाइस चेयरमैन, डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर ऐं जनरल मेंबर जे सीटनि ते मुक़ाबलो हो। उन तकनि में हंगामे ऐं धांधली जे इल्ज़ामनि ते चूंडूं मुलतवी कयूं वयूं हुयूं। टाउन कमेटी कोडीजी जे 9 वार्डनि मां 5 वार्डनि ते भारी अक्सरियत सां PP कामयाब थी वई। 4 सीटनि ते GDA जा उम्मीदवार कामयाब थिया। टाउन कमेटी कोडीजी जे वार्ड नंबर 2 ते समूरी तालुके में भारी अक्सरियत सां कामयाबी माणींदड़ वडेरो मंठार अली खान गोपांग कामयाबी माणी वरिती हुई, जॾहिं त बल्दियाती इलेक्शन में थींदड़ चूंडनि में तालका कोडीजी जे वार्ड नंबर 5 ते GDA जो उम्मीदवार बीर साजन अली टालपुर ऐं PP जो उम्मीदवार कुर्बान अली परियो ॿिन्ही उम्मीदवारनि हिक ॿिए मथां धांधली जा इल्ज़ाम लॻाया हुआ। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं 26/3/2023 बरोज़ आचर ते पोलिंग स्टेशन जो अमल ॿीहर जारी कयो वियो, जंहिं ते PP जो उम्मीदवार कुर्बान अली परियो कामयाब थी वियो। जॾहिं त तालका कोडीजी में गुज़िरियल 35 सालनि खां वठी भारी अक्सरियत सां GDA जो वार्ड पहिरियों भेरो PP जे काउंसलर वडेरो मंठार अली खान गोपांग बल्दियाती इलेक्शन में कामयाब थियो हुयो। PP जे कामयाब काउंसलरनि जंहिंजा नाला वार्ड नंबर 1 ते वडेरो हातम अली गोपांग, वार्ड नंबर 2 ते वडेरो मंठार अली खान गोपांग, वार्ड नंबर 4 ते अल्लाह बख्श रिंद, वार्ड नंबर 5 ते कुर्बान अली परियो, वार्ड नंबर 6 ते एहसान अली खासकेली 5 सीटनि ते PP कामयाब थी वई। चेयरमैन जी सीट ते वडेरो मंठार अली खान गोपांग जे नाले ते गौर विचार जारी आहे, जंहिं लाइ वडेरो मंठार अली खान गोपांग खे सिटी प्रेस क्लब कोडीजी में राजा खान गोपांग, सदोरो खान गोपांग, ताज मोहम्मद गोपांग, फिदा हुसैन गोपांग, मंजूर हुसैन गोपांग, हारपरा ऐं एडवांस में चेयरमैनी ते मुबारकबाद ॾिनी। वडेरो मंठार अली खान गोपांग मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे मुशीर बराए ज़राअत सिंध मंजूर हुसैन वसाण साहब खां पुरुमीद आहियां। टाउन कमेटी कोडीजी जी टाउन ते चेयरमैनी इंशाअल्लाह मूंखे ई मिलंदी।